नमस्कार, जय श्री राम, जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जिए सिंधियत ऐं जिअनि सिंधीअ खे चहण वारा। सिंधु सागर वीडियो चैनल यूट्यूब चैनल ते सिंधु में तव्हांजो स्वागत आहे। मां डॉक्टर सुरेश बबलानी। असांजो जेको वीडियोज़ हली रहिया आहिनि उहे हली रहिया आहिनि UPSC यानी यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जे सिंधी लिटरेचर जे सिलेबस में जेके किताब आयल आहिनि उन्हनि मां हिकु किताबु असां खयो आहे सिंधी जी चूंड तनक़ीद, जेको प्रोफेसर हरीश वासवाणी साहिब संपादित कयो आहे। उन किताब जा असीं घणा चैप्टर्स करे आया आहियूं? 15 चैप्टर्स करे आया आहियूं। असीं हाणे अॼु 16 चैप्टर ते हलूं था पिया ऐं कोशिशि कंदासीं त हिन किताब जा जेके तनक़ीदी मज़मून असां वटि आहिनि असीं उन्हनि खे पूरो कयूं। उमेदु आहे त अॼु ताईं जा जेके बि वीडियो आहिनि तव्हां उहे सभु संभाले रखिया हूंदा ऐं उन्हनि ते पंहिंजा राया बि ॾिना हूंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि मिटनि माइटनि ऐं यारनि खे मोकिलिया बि हूंदा। वरी गुज़ारिश कंदुसि त हीअ वीडियो बि तव्हां पंहिंजनि सुञाणनि वारनि खे, दोस्तनि खे, साहेड़ियुनि खे मोकिलियो जेके UPSC जे सिंधी लिटरेचर खणी करे एग्ज़ाम फाइट करण था चाहिनि पिया। त असांजो अॼु जो पहिरियों टॉपिक, किताब जो 16हों टॉपिक, दौरनि जो सुवाल। दौर कहिड़ा? साहित्य जा दौर जेके आहिनि, असीं जॾहिं सिंधी लिटरेचर असीं पढ़ी आया आहियूं त उन में साहित्य जा दौर न आहिनि, कहिड़ा कहिड़ा दौर थींदा आहिनि। उन ते न ॻाल्हाईंदे सिधो आनंद खेमाणी साहिबु जेको दौरनि जो सुवाल खयो आहे उन ते थो अचां पियो ऐं उहो कंहिं ते खयो अथई? उहो खयो अथई सुगन आहूजा जी लिखियल कहाणी संग्रह ते पंहिंजा तनक़ीदी राया पेश कया आहिनि। आनंद खेमाणीअ खे प्रोफेसर हरीश वासवाणी साहिबु नओं तनक़ीदकार चयो आहे। हरीश वासवाणी साहिबु आनंद खेमाणीअ खे नओं तनक़ीदकार थो चए पियो। हिन मकाले में लेखक जो न रुगो नए तनक़ीदकार पर रवायती तनक़ीदकार ऐं मुंहिंजी नज़र में तंजी तनक़ीदकार जो रूप ॾिसणु अचे थो पियो। जेको न हीअ किताबु पूरो हिन जो तव्हां मज़मून पढ़ंदा त तव्हांखे हुनजो जेको स्वरूप आहे उहो ॾिसण में अची वेंदो त उहो नओं तनक़ीदकार सां गॾु गॾु रवायती ऐं तंजी तनक़ीदकार बि आहे। छो? अॻियां था हलूं पिया। रवायती तनक़ीदकार इन्हीअ करे जो लेखक सुगन आहूजा जी कहाणियुनि बाबति बेबाक राया पेश कंदे लिखियो आहे त उन युग यानी सुगन आहूजा जा तरक़ी पसंदि दौर, यानी सुगन आहूजा जंहिं दौर में हो उहो तरक़ी पसंदि दौर हो, जी रचना फार्मूलनि ऐं आलोचना पैमाननि ते सुगन आहूजा जी कहाणियुनि खे कसणु मूं लाइ लॻभॻि आत्महत्या करण जे मार्ग आहे या आत्महत्या करण जे बराबरि आहे। ऐं सैद्धांतिक तौर बि मां पंहिंजे दौर में अॻिए दौरनि जे मद्देनज़र ई ॾिसणु परखण जी हक़ में आहियां। माना पुठिएं दौर में छा हो ऐं अॼु जे दौर में छा हो उन खे ॾिसी करे परखण ई मुंहिंजे लाइ ठीकु आहे ऐं बिल्कुलु सही बि आहे उन्हनि जी ॻाल्हि। उते नक़ाद यानी आनंद खेमाणी साहिबु सुगन आहूजा जे कहाणियुनि में आयल वीचार फ़लसफ़े ते पंहिंजा तंजी वीचार बि पेश करे थो त मज़मूए जे केतिरियुनि कहाणियुनि सिधीअ तरह या अणसिधीअ तरह मौज़ून हवाले में या बेमौज़ून हवाले में तबक़ाई कशमकश ॾेखारियल आहे। यानी जेका क्लासिकल क्लासिस जेके आहिनि उन्हनि क्लासिस जी कीअं कशमकश आहे, कीअं हिक ॿिए में विढ़नि था पिया, उन्हनि जो जेको आहे पस मंज़र, उन्हनि जो जेको आहे नज़ारो उन में पेश कयल आहे। ऐं कला जे खेत्र में मूं हिकु फ़लसफ़े हयाती ऐं सीमाउनि खां मथे उथण जी गहरी कशमकश त न पर कोशिशि में आहे ऐं छाकाणि त इहा कोशिशि सुजाॻीअ जी अवस्था में आहे, इन करे ई सुगन जूं कहाणियूं यानी सुगन आहूजा जूं कहाणियूं वीचार जी गहराईअ ऐं कला प्रोसेस जे बारीकुनि खां ॿाहिरि आहे। यानी जेॾीमहिल सुगन आहूजा लिखे थो पियो त उहो पंहिंजे वीचारनि सां बिल्कुलु पुख़्तगीअ ते आहे त मूंखे छा लिखिणो आहे। यानी प्लॉट सोचे थो पर पंहिंजा वीचार उन में कीअं ईंदा, यानी प्रगतिशील वीचार कीअं ईंदा, उन ते हू सोचे करे कहाणी थो लिखे। इन करे हू रवायती तनक़ीदकार लिखे थो पियो। उते नक़ाद सुगन आहूजा जे कहाणियुनि में आयल वीचार फ़लसफ़े ते पंहिंजा तंजी वीचार पेश करे थो। कीअं थो करे? मज़मूअ जे केतिरनि कहाणियुनि सिधीअ तरह या अणसिधीअ तरह मौज़ून हवाला में या बेमौज़ून हवाला में तबक़ाई कशमकश ॾेखारियल आहे ऐं कला जे खेत्र में हू फ़लसफ़े ऐं हयाती जी सीमाउनि खां मथे उथण जी गहरी कशमकश त न पर कोशिशि में आहे। ऐं छाकाणि त इहा कोशिशि सुजाॻे जी अवस्थे में आहे, इन करे सुगन जूं कहाणियूं वीचार जी गहराई ऐं कला प्रोसेस जी बारीकियुनि खां ॿाहिरि आहिनि। लेखक रुगो सुगन आहूजा जी रचनाउनि जे मक़सद खे साफ़ कयो आहे त हू मार्क्स जे वीचारनि खां मुतासिर थी थो लिखे। इन्हीअ करे रचनाऊं असराइती नथियूं बणजनि, लेखक जी पारखी नज़र सां मुतासिर थिए बिना रही नथो सघिजे। यानी लेखक जेको मां पहिरीं बि चई आहे, सुगन आहूजा जेको लिखे थो माना उहो प्रगतिशील मार्क्सवादी समाजवादी वीचार जी जेको आहे पुठ भराई करण जे लाइ कहाणी लिखे थो करे। इन करे उन जूं कहाणियूं जेको आहे उहे एतिरियूं असराइतियूं नथियूं थियनि पियूं। इहो हो असांजो आनंद खेमाणी साहिबु सुगन आहूजा ते पंहिंजा वीचार पेश करे रहियो हो।
हाणे अॻियां था हलूं पिया। 17 जेको मज़मून आहे उहो आहे मौसूर इज़हार जी शिकस्त हीरो शेवकानी साहिबु। हीरो शेवकानी साहिबु पाण हिकु ख़ुदि नक़ाद आहे। उन छा कंहिं ते कयो आहे, श्याम जयसिंघाणी जे नावल कच्चा धागा हिन ते पंहिंजी रवायती तनक़ीद कयो। छा माना जेका सिद्धांतिक आहे उनखे असीं रवायती था चऊं पिया, उन ते पंहिंजा राया पेश कया आहिनि। हूअं त लेखक खे नए तनक़ीदकार जी सिफ़ में रखियो वियो आहे, यानी हरीश वासवाणी साहिब हिनखे नओं तनक़ीदकार लिखियो आहे, पर लेखक श्याम जयसिंघाणी खे नओं ऐं असरदार साहित्यकार चवंदे संदसि कला खे कलात्मक बणाइण जूं सफ़ायतूं ॾेखारण वारो मञींदे उमेदु रखी आहे त कला खे नओं ॾियण जो हुन जो रूप अञा ॾिसणु बाक़ी आहे। यानी साहित्य में हू कहिड़े तरीक़े सां नई कहाणी थो ॾिए पियो, उहो रूप अञा हिननि जेको किताबु पढ़ियो आहे उन में उनखे ॾिसण में न आयो आहे। कच्चा धागा जेको उपन्यास पढ़ियो आहे, पूरो उपन्यास कच्चा धागा जे लेखक विषय वस्तु भाषा शैलीअ ते पंहिंजा बेबाक राया पेश कया आहिनि। छा थो लिखे, कच्चा धागा नाविल जे मौज़ूअ खे वस्तुअ जे हक़ीक़त में इंसानी क़दरुनि जी सही सम्झ जे बुनियादु निहायत कमज़ोरीअ जी हद ताईं ई पुठि भराई मिली सघी आहे। यानी नाविल जो जेको विषय वस्तु आहे उन जे बारे में हीरे शेवकानी साहिबु ईअं लिखियो आहे ऐं उन जे पस मंज़र में इस्तेमालु कयल फॉर्म ऐं टेक्निक जो जस्टिफिकेशन रुगो शुद्ध कलावादी आधार ते साबित करे सघिजे थो पियो। यानी पेज 199 ते लिखियलु आहे। लेखक उपन्यास जे इन 3 बिंदुनि ते कुझु यूरोपी लेखकनि जीअं त अर्नॉल्ड कैटल, फिलिप यज़दी जा राया बि पेश कया आहिनि। लेखक मथां उपन्यास जे असर जो चिट साफ़ नज़र अचे थो। तंहिंखे हिन रीत पेश कयो आहे त किरदार ते मढ़ियल लेखक तरफ़ां उहा मीडियाकर मनोवृत्ति आहे जेका भाव ऐं संस्कार जी सतह ते कंहिं दरमियानी तरक़ीअ जे किरदार जी सचाई आहे। इहो किरदार जे बारे में हुन पंहिंजो रायो पेश कयो आहे। लेखक न रुगो सिंधी पर अंग्रेजी यानी देश ऐं दुनिया जे अदब सां वाक़िफ़ु लॻे थो ऐं पंहिंजा वीचार पेश करण लाइ हिन साहिब चूंड ऐं सुठा लफ़्ज़ यूज़ कया आहिनि। इहो हीरो शेवकानी साहिबु कच्चा धागा ते जेको कच्चा धागा उपन्यास आहे उन ते पंहिंजा राया हू पेश करे रहियो। हाणे अॻियां था हलूं पिया। नेक्स्ट जेको आहे उहो असां वटि मज़मून आहे हरीश वासवाणीअ जो ऐं हरीश वासवाणी कंहिं ते लिखियो आहे, उहा आहे कविता। कविता कहिड़ी? नई कविता। नई कविता जे बारे में हरीश वासवाणी साहिबु लिखियो आहे, जेको हिन किताब जो पाण संपादक बि आहे। उन जो पाण खे ही मज़मून मिलियो आहे, उहो आहे असां हरीश वासवाणी खे नओं तनक़ीदकार चई सघूं था, छो जो हुन पंहिंजे बारे में को रायो कोन ॾिनो आहे। हुन ॿियनि जे बारे में त लिखियो आहे ॿिए ही आहिनि ॿिए ही आहिनि, पर पंहिंजे बारे में न आहे। इन करे मां हिननि खे नओं तनक़ीदकार चवंदुसि। हिन मज़मून में लेखक नई कविता जे बारे में रवायतियूं कहिड़ियूं हुजनि तंहिं ते पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। कविता जे बारे में संदसि वीचार मज़मून जी शुरूआत में ई पेश कयल आहिनि। छा थो लिखे, व्याख्या मुमकिन नाहे। थोरो ॾुखियो जेको आहे हिन कोटेशन लिखियो आहे, इन कोटेशन खे पूरो सवली तरह सां सम्झणो पवंदो। छा थो लिखे, व्याख्या मुमकिन नाहे, व्याख्या मर्यादा आहे, कविता न। कविता बि मर्यादा बणी आहे तॾहिं जॾहिं उन व्याख्या जो स्वरूप यानी स्वरूप तय कंदासीं, तॾहिं स्वरूप वरितो आहे यानी जॾहिं फॉर्मेट में अचे थी वञे अहिड़ी, या व्याख्या जे ज़रूरतुनि खे पूरो करण जो आभास ॾिनो आहे। अने जॾहिं असीं व्याख्या कंदासीं त व्याख्या कीअं हुजे ऐं व्याख्या छा आहे, व्याख्या मर्यादा आहे, कविता बि मर्यादा बणी आहे तॾहिं जॾहिं उन व्याख्या जो स्वरूप वरितो आहे, यानी जेको असीं एलोबरेट कयूं था पिया उहो ई कविता में व्याख्या चयो वियो आहे। वीचार कीअं था रूप वठनि, इन जी ॼाण ॾींदे लेखक बहर वज़न कला ऐं मधुरता खे चिटो कयो आहे। डप अखर खे लेखक हिन रीति चिटियो आहे। कीअं थो लिखे, श्रद्धा भावी डप खां बचण जी कला आहे। प्रेम ॿिए खां बदिलो वठी खेसि कमज़ोर करण जो तरीक़ो आहे। हमदर्दी डपु टारण जो ॾांहुं आहे। विश्वास ॿिए खे उपयोग करण लाइक़ु बणाइण जो, विश्वास ॿिए खे उपयोग बणाइण जो साधन आहे। नई कविता खे साधारण अखरनि में सम्झाइण जी कोशिशि कंदे लेखक कविता जो मधुरता सां अणटिक संबंध चिटियो आहे। मधुरता खे चिटो कंदे लिखे थो त छा थो लिखे, ज़रूरी नाहे त उहा म्यूज़िकल हुजे, यानी कविता में मधुरता ज़रूरी आहे। ॿिए हंधि लेखक छंद खे बि अस्वाभाविक नथो मञे। मोस्ट प्रॉबली जेका नई कविता हूंदी आहे उन में छंद ऐं बंद या उनजी टेक्निक जेका कविता जी पुराणी आहे, छंद बंद मात्राऊं जेके हूंदा आहिनि 13 मात्राऊं 14 मात्राऊं, उहे हुअणु घुरिजनि। उहे नई कविता जेका उन्हनि खां बिल्कुलु मुक्त आहे उन टेक्निक खां। त उहा कीअं हुअणु घुरिजे,
उन में गेयता हुअणु घुरिजे या नई कविता ॻाए सघिजे थी या नथी ॻाए सघिजे, उन ते बारे में छा थो लिखे। मधुरता खे चिटो करे त ज़रूरी न आहे त उहा म्यूज़िकल हुजे, ज़रूरी न आहे त असां कविता जेका बि लिखी आहे उहा ॻाई वञे। इन करे कविता में मधुरता पर ज़रूरी आहे, ज़रूरी न आहे त ॻाए, पर उन में मधुरता त हुअणु घुरिजे न, है न। दिमाग़ खे हिकु सुठी लॻणु घुरिजे, हिकु मिठास हुअणु घुरिजे कविता जे अखरनि में, तॾहिं उहा असांखे वणी सघे थी पई, न त उहा जेका अस्वाभाविक थी वेंदी हली। इन करे लेखक छंद खे अस्वाभाविक नथो मञे, यानी हिते छंद ऐं बंद जेके दोहा ईंदा आहिनि उन में जेके मात्राऊं ईंदियूं आहिनि, उन ते जॾहिं असीं कविता में ॻाल्हाईंदासीं, उन में असीं जेको आहे पेश कंदासीं त इहो अस्वाभाविक न थींदो, माना उनखे अचण बि घुरिजे, छंद बंद खे अचणी घुरिजे। छंद कविता लाइ अस्वाभाविक बि कोन्हे, शब्दनि में के संभावनाऊं अहिड़ियूं आहिनि जिन जे लाइ उन ते अर्थ खे या त हुन जे भाव प्रेरणा खे वधीक मौसुर या सवलो बणाए थी, पर अहिड़नि हंधनि ते शब्द यानी अर्थ या माना शब्द ऐं लय जो संबंध ख़ुदि साबित हक़ीक़त हुअणु खपे, यानी लयबद्ध त कविता हुअणी घुरिजे न। जेॾी महिल लय न ईंदी कविता में त उहा कविता न रहंदी। शब्द खे लय जो साधन बणाइणु कविता जी मृत्यु खां पोइ ई मुमकिन आहे। जेकॾहिं तव्हां लय ई न ॾींदा कविता में त उहा कविता मरी ई वेंदी हली, उहा शब्द मरी ई वेंदा हली। इन करे नई कविता खे अॻियां हिन कहिड़ी तरीक़े खां छुटो कयो आहे, छा थो करे, नई कविता बयानु कोन्हे ऐं नई कंहिं असुली ज़ख़ीरे जी ओघड़ आहे, है न। रुगो तव्हांखे बयानु लिखणो आहे, जीअं मज़मून में लिखंदा आहियूं या कंहिं कहाणी में लिखंदा आहियूं, इन तरीक़े सां कविता न आहे लिखणी, उन में कुझु न कुझु असूल हुअणी घुरिजनि। नई कविता वीचार ऐं अनुभूतीअ जे सामूहिक पैमाननि जी विरोधी आहे। छाजी विरोधी आहे? वीचार ऐं अनुभूतीअ जी सामूहिक पैमाननि जी। नई कविता जी पहुच वधि में वधि हक़ीक़त परस्त हूंदी आहे ऐं हू ज़िद्दत यानी मॉडर्निज़म जे खां अणवाक़िफ़ न हूंदी आहे। रवायती कवियुनि कंटेनमेंट या त नीति तरफ़ ई रही आहे या ज़माने तरफ़, एस्थेटिक्स जी तरफ़ रही आहे या नीति जी तरफ़ रही आहे। अकेलाई अनिश्चय ऐं ओने मां उभरंदड़ ऐं उन में जज़्ब थींदड़ नई कविता वरवड़ ईंदड़ थीम आहे। बौद्धिक सतह ते जिन सुवालनि सां अॼु जे नई कवीअ जो मुक़ाबिलो थिए थो, उहे उन्हनि खां अलॻि न आहिनि जिन सां समाजशास्त्री, मनोविज्ञानी ऐं बिना सुजाग बुद्धिजीवी जुड़ियल आहिनि। नई कविता मां मनोरंजन थिए थो या न, उनजी का ख़ातिरी कोन्हे। रस, अनुभूति वग़ैरह शायदि गैर ज़रूरी ऐं उन हद ताईं क्लासिकी लफ़्ज़ आहिनि जो उन खे नई कविता सां लागू करण जो मोह ज़्यादतीअ भरियो लॻंदो। यानी नई कविता मनोरंजन त थियणु घुरिजे, पर रस जी अनुभूति शायदि थिए, इहो गैर ज़रूरी आहे। ऐं उन हद ताईं क्लासिकल लफ़्ज़ आहिनि जो उन खे नई कविता सां लागू करण जो मोह ज़्यादतीअ भरियो थींदो। कविता में मज़ाक़ एतिरो ऊन्हो कोन्हे जो मस्ती ऐं खिल पैदा करे, यानी सटायर कोन्हे को। नई कविता जी तंज जख्म खणण सां मुशाबहत रखे थी। नई कविता में जेको जख्म हूंदो आहे उन में पाण खणींदासीं त छा थींदो, रत त निकिरंदो पर मज़ो बि ईंदो, त उहो नई कविता में आहे। नई कविता किथे बि अर्थ खे स्पाइल जो क़ैदी बणाइणु न ॾींदी आहे। नई कविता में कदब आंदल तशबियूं पंहिंजे वक़्तु ऐं माहौल जी नुमाइंदगी कंदियूं आहिनि। नई कविता मोस्टली जेको अॼु थिए पियो उन ते ई जेको आहे सटायर लिखियो वेंदो आहे। हली नई कविता वटि पंहिंजी हिकु सिम्बोलिज़म आहे। बनावटी सिंगार खां वांझियल नई कविता आम ईमानदार ऐं की क़दुरु अणघड़ ॿोलीअ जो असरु वठे थी। किथे किथे इहो गुफ़्तगू जेतिरी सरल आहे, माना जेका नई कविता आहे उहा जीअं पाण आम बोलचाल जी भाषा में ॻाल्हाईंदा आहियूं, उहे आम बोलचाल जा जेके गुफ़्तगू आहिनि, जेके शब्द आहिनि, उन रीत में ई नई कविता पेश अचे थी। आख़िरी में लेखक नई कविता खे नस्र खां अलॻि न मञियो आहे, माना मज़मून आहिनि, मज़मून निगारी कहाणी नवीसी या नाटक नवीसीअ जे बराबरि ई हुनखे रखे थो पियो। लेखक मां लेखक जे ऊने अभ्यास जी ॼाण पवे थी। उते ई लेखक पंहिंजे शब्द महरड़ में नई कविता जे सिद्धांतनि, खूबियुनि ऐं ख़ामियुनि खे तंजी नमूने पेश कंदे आख़िर में बि मज़मून जा शुरूआती अखर चिटिया आहिनि। कहिड़ा अखर? व्याख्या मुमकिन नाहे, व्याख्या मर्यादा आहे, कविता न। इहे आहिनि असांजे हरीश वासवाणी साहिब जा नई कविता जे बारे में वीचार ऐं उन्हनि जो तनक़ीज़ी मज़मून असां जेको आहे उहो हिते पढ़ियोसीं। हाणे इनखे अॻियां था हलूं पिया, कोशिशि कंदासीं अॼु हिन किताब जा जेके मज़मून आहिनि उहे पूरा करे सघूं। साहित्य ऐं ज़िंदगी, परम अभिचंदाणी। ज़िंदगी साहित्य आहे या साहित्य ज़िंदगी आहे, उन ते हिन साहिब लिखियो आहे
छो जो साहित्य हिकु ज़िंदगीअ जो हिकु समाज जो अक्स हूंदो आहे, उहो ई असां साहित्यकार लेखक चिटींदा आहिनि। छा थो चए परम अभिचंदानी? परम अभिचंदानी तनक़ीद खे नई सोच ऐं नई ज़हनियत सां खणी आयो आहे। कीअं खणी आयो आहे? लेखक न रुॻो सिंधी लेखकनि खे पर साहित्य जी रचना कंदड़ हर भाषा जे लेखक खे पंहिंजा नवां वीचार ॾिना आहिनि। भारत जे सभ खां पुराणे आध्यात्मिक वीचारनि सां मुतासिर थींदड़ मग़रबी लेखकनि लाइ चवे थो, छा थो चए? मग़रबी साहित्यकारनि जे बारे में छा थो चई सघिजे? पंहिंजे पुठियां रूहानी रवायत हूंदे बि विज्ञान ऐं हुनर जे अॼोके वीचार हेठि अची था वञनि। जेकॾहिं मग़रबी लेखक मग़रबी वीचारनि हेठि पनाह थो वठे त मग़रबी लेखक किथां वञे? दरअसल हुनखे माज़ीअ में घिड़ी उन्हनि वीचारनि खे नवां वस्त्र पाराए नई जूण ॾियणी आहे। लेखक जो अणसिधो इशारो वैदिक संस्कृति ऐं जड़ुनि तरफ़ मोटण जो भारत जे लेखकनि खे आहे। तनक़ीदकार साहित्य ऐं ज़िंदगीअ जे बारे में सुवाल उभारे उन्हीअ खे चिटो कयो आहे। साहित्य ऐं ज़िंदगीअ जे बारे में संदसि टे सुवाल आहिनि। कहिड़ा सुवाल आहिनि? टे। साहित्य ज़िंदगीअ ते कीअं थो असरु विझे? कंहिंजी ज़िंदगीअ ते असरु थो विझे ऐं कंहिंजी ज़िंदगी साहित्य ते असरु थी विझे? ॾिसो, साहित्य जी जेका रचना थींदी आहे न, उन जे बारे में ही टे सुवाल आहिनि। त कीअं इहो अॻियां हली करे सम्झाईंदो? जीअं मां पहिरीं तव्हांखे ॿुधायो कि साहित्य समाज जो आईनो आहे। त छा समाज में समाज साहित्य ते असरु थो विझे या साहित्य समाज ते असरु विझे? ॿई ॻाल्हियूं हिन जेको आहे साहिब चयूं आहिनि। कीअं चयूं आहिनि? साहित्य खे लेखक हिन रीति चिटो कयो आहे। छा थो लिखे? जिन में फ़लसफ़े ऐं सियासी वीचारनि जी ख़ुशि बयानी ऐं फ़सीह गुफ़्तारी आहे, जे तारीख़ जी राह बहाइण में वाहिर था कनि ऐं उन कारण जंहिं वातावरण में उहे पलिजनि था तंहिंखे फेराए ॿियनि इंसाननि जी ज़िंदगीअ ते असरु विझनि था। यानी कंहिं शख़्स जी शख़्सियत बि जेको आहे पंहिंजे समाज ते असरु विझे थी पई, उनखे ई चिटो थो करे। इन्हीअ में शामिल आहिनि केरु केरु शामिल आहिनि? कहाणीकार, शाइर, नाटक ऐं मज़मून नवीस, जेके हिकु धाराऊं ठाहे करे समाज खे अॻियां हलण जे लाइ प्रेरित कंदा आहिनि, जेके पंहिंजी लियाक़त, अकुल ऐं गुण कम में आणींदा आहिनि। वीचार सूक्ष्म ऐं ऊन्हाईअ जी लैटिन भाषा जे शब्द वेट्स जी माना आहे शाइर ऐं पैगंबर। मां पहिरीं चई आयुसि त घणेई माण्हू हूंदा आहिनि जेके समाज ते असरु विझंदा आहिनि। त समाज ते असरु विझण वारा केरु केरु आहिनि? ॾिसो, शाइर, कहाणीकार, नाटक ऐं मज़मून। उहो वेट्स जो माना ॿुधाए थो, शाइर ऐं पैगंबर। कंहिंजो आहे? उहो लैटिन भाषा जो अखर आहे। साहित्य जो वास्तो रोशन ऐं ऊंदाहे ज़हन सां आहे। आध्यात्मिक जीवन जो हर गुरू पाण सुञाणण जी सलाह थो ॾिए पियो। किथे बि पाण असीं कंहिं बि सत्संग में वेंदासीं, कंहिं बि आध्यात्मिक पुरुष वटि वेंदासीं त उहो चवंदो कि दुनिया खे सुञाणण खां पहिरीं तूं पंहिंजो पाण खे सुञाण, पंहिंजी आत्मा खे ॾिस, पंहिंजे अंदर में झाटी पाए, तंहिंखां पोइ तूं ॿाहिरि ॾिस। अखियूं बंदि कर ऐं पंहिंजो अंदरु ॾिस। उहा जेको आहे पाण सुञाणण जी सलाह, उहा हिते परम अभिचंदानी साहिबु ॾिनी आहे। इन अण सरंदे आत्मज्ञान जी प्रगतीअ लाइ सहायता करणु साहित्य जो मुख्य कारण आहे। साहित्य जो कमु छा आहे? जेको अध्यात्म आहे उन खे असीं कीअं हासिलु करे था सघूं पिया, उहो हुनजो मुख्य कमु हुअणु घुरिजे। थोरो में चइजे त पाण जी अहिड़ी ओख डोख ऐं छेद वादनि तजुर्बनि मां पैदा थियल साहित्य ई उम्दो साहित्य आहे। उम्दो साहित्य सिज वांगुरु आहे जो बिना कंहिं बि पास ख़ातिरीअ जे भले ऐं बुरे शख़्स, अहमक ऐं जीनियस मथां चमकंदो रहे थो। माना साहित्य जूं घणेई अहिड़ियूं रचनाऊं हूंदियूं आहिनि हली जेके माण्हुनि जी राह रोशन कंदियूं आहिनि। केॾी महिल माण्हू मुंझी पवंदो आहे त उनखे केरु त केरु चवंदो आहे त जेकॾहिं तूं मुंझी पए, असां वटि सिंधीअ में केरु मुंझंदो आहे त चवंदा आहिनि तूं शाह खे पढ़, तूं सामीअ खे पढ़, तूं सचल सरबस्त खे पढ़, तूं किशनचंद बेवस खे पढ़, त तोखे पंहिंजी राह पाण ई रोशन थी वेंदी हली। त उहा ॻाल्हि हिते परम अभिचंदानी साहिबु कई आहे कि राह रोशन करण वारो असांजो साहित्य हुअणु घुरिजे। यानी लेखक खे पहिरीं पाण लहणु खपे ऐं पोइ शब्द रचना कंदो त संदसि साहित्य जो असरु ॿियनि जी ज़िंदगीअ ते पवणु लाज़मी आहे। यानी जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि चवणी आहे पंहिंजे समाज खे, त उहा ॻाल्हि चवण खां पहिरीं पंहिंजे जीवन में लाहियो। जीअं हिकु कथाकार कॾहिं चवंदा आहिनि कि हिकु ॿार खे माई वठी वई कंहिं संत वटि त हीउ ॻुड़ु ॾाढो थो खाए पियो। तव्हां हिनखे मना कयो त संत चईंसि तूं हफ़्ते खां पोइ अचिजांइ। हफ़्ते खां पोइ हुन ॿार जे सिर ते हथु फेरींदे चयो त पुटु ॻुड़ु सुठी शइ न आहे, तूं ॻुड़ु न खाईंदो कर। त ॿार खे पासीरो कंदे माईअ संत खां पुछियो त साईं तव्हां इहा हफ़्तो पहिरीं त चई सघो था पिया त ॻुड़ु सुठो कोन्हे, न खाईंदो कर। त चईं माई मूंखे बि ॻुड़ु ॾाढो पसंदि हो, हफ़्ते खां पहिरीं मां बि ॻुड़ु ॾाढो खाईंदुसि। तुंहिंजे पुट खे सम्झाइण लाइ मूंखे बि ॻुड़ु छॾिणो पियो।
तंहिंखां पोइ ई मां हुनखे कुझु सम्झाए सघां थो। यानी जेकॾहिं तव्हांखे का बि सम्झाणी ॾियणी आहे त उहा पंहिंजे जीवन में पहिरीं लाहियो, तंहिंखां पोइ कंहिंखे उहा सम्झाणी ॾियो। उहा ई शइ हिते असांखे परम अभिचंदानी साहिबु चए थो। माना साहित्यकार पंहिंजी पाण खे पहिरीं लहे, तंहिंखां पोइ कुझु लिखे, जेका भरतमुनि नाट्यशास्त्र में बि चई आहे। यानी पंहिंजो पाण खे बि सम्झ ऐं समाज खे सम्झ, तंहिंखां पोइ लेखनी लिख। कुझु पंथनि जा प्रचारक, राजनैतिक शख़्सियत ऐं वीचारक बि उन ई दौर जे साहित्य ते पंहिंजो असरु विझनि था। इन जा मिसाल बि लेखक लाकी, हेमल, मार्क्स ऐं लेनिन जे रूप में पेश कया आहिनि। जीअं हिते असीं सिंधी साहित्य ते कंहिंजे असरु पियो, त माना शाह जो पियो, सचल जो पियो, सामीअ जो पियो, साईं टेऊंराम जो पियो, साईं लीलाशाह जो पियो। इहे अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन साहित्य ते असरु विधो आहे। यानी उन्हनि जी शख़्सियत लिखी करे असीं समाज खे राह रोशन कराए सघूं था पिया, अॻियां था हलूं पिया। इन अण सरंदे आत्मज्ञान जी प्रगतीअ लाइ सहायता करणु साहित्य जो मुख्य कार्य आहे। ऐं मतिलबु आहे, थोरे में चइजे त पाण जी अहिड़ी ओख डोख ऐं छेद वारनि तजुर्बनि मां पैदा थियल साहित्य ई उम्दो साहित्य आहे। उम्दो साहित्य सिज वांगुरु आहे, जो बिना कंहिं बि पास ख़ातिरीअ जे भले ऐं बुरे खे सख़्स, अहमक ऐं जीनियस मथां चमकंदो रहे थो। लेखक खे पहिरीं पाण लहणु घुरिजे, तंहिंखां पोइ ई शब्द रचना करणु घुरिजे। ही हो असांजो परम अभिचंदानी साहिबु, जिन साहित्य जे क़दुरनि ऐं आध्यात्मिकता ते ॻाल्हायो। अॻियां था हलूं पिया। असांजो 20हों जेको टॉपिक आहे उहो आहे नवां उफ़क़। कंहिं लिखियो आहे नवां उफ़क़? श्याम जयसिंघाणी साहिबु। श्याम जयसिंघाणी साहिबु सिंधी कहाणी में आयल नवनि लेखकनि जी कहाणी रचना ते मज़मूई तौरु लेखक रवायती तनक़ीद कई आहे। हिन साहिबु शायदि 1980 खां 90 जे ॾहाके में आयल लेखकनि जे बारे में पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। नवां उफ़क़ यानी नवां चहिरा, नवां सिज, नई रोशनी वारा जेके आहिनि उहे। हिन पीढ़ीअ जा कथाकार हिकु तरफ़ तमामु मञताउनि खे नज़रअंदाज़ करे लिखी रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ हनुमान जी या रावण जी दरबार में पेर खोड़े पंहिंजी ताक़त जे मुज़ाहिरे करण जहिड़े इरादे जी ॿी मंज़िल गैर मौजूदगी आहे। यानी पुख़्तगी हुअणु घुरिजे पंहिंजे वीचारनि में। उहा श्याम जयसिंघाणी साहिब खे 80 खां 90 जे ॾहाके में जेके नवां लेखक उभरी करे आया आहिनि उन जे बारे में हिन चयो आहे। ॿियो पौराणिक मिसाल ॾींदे नवनि लेखकनि बाबति चयो आहे त नवनि कहाणीकारनि वटि पूतना जा पिस्तान निपूड़े साह कढण वारे कृष्ण जी हिमत जी गैर मौजूदगी सिंधी साहित्य जी ई न, अञा बि उनजे जड़ में सिंधी ॿोलीअ जी मरणी हालति जो बरअक्स आहे। हाणे पहिरीं रामायण जो मिसाल ॾिनो अथई, वरी ॿियो मिसाल महाभारत जो ॾिनो अथई, यानी श्रीमद भागवत जो ॾिनो अथई, जंहिंमें कृष्ण जो मिसाल ॾिनो अथई। त कृष्ण जीअं पूतना खे जा निस्तान निपूड़े करे मारे छॾियो, अहिड़ी हिमत अॼु जे कहाणीकारनि में कोन्हे का 80 या 90 जे कहाणीकारनि में। छो जो उन्हनि वटि ॿोलीअ जी जेका जड़ूं आहिनि उहे उन्हनि वटि कमज़ोर आहिनि। उन जी कारण बि हुन सिंधी ॿोलीअ जी मरणी हालति, यानी सिंधी जेका आहे उहा 1980 या 90 में ई सिंधी ॿोली धीरे धीरे करे पोयनि पसाहनि ते पहुची वई आहे। उहा श्याम जयसिंघाणी साहिबु हिन में चिटो कयो आहे। लेखक नवनि कहाणीकारनि जे रचना जी भाषा शैली, कला ऐं भाव पक्ष जो गूढ़ो अभ्यास कयो थो हुजे, तॾहिं त लिखे थो त सिंधी कहाणीअ में फ़न ऐं मवाद जे लिहाज़ खां रवायत खां हटी किनारा टोड़ींदे नवां सिम्बल्स, नवां इमेजिनेशन्स, नया मेटाफोर्स, नयूं टेक्निक्स अपनाईंदे बदिलियल धाराउनि खां वाक़िफ़ कहाणीकारनि सिंधी कहाणीअ खे बिल्कुलु ई बदिलाए छॾियो आहे। यानी सिंधी कहाणी टोटली बदिलजी वई आहे। उनमें काई रिवायत कोन्हे, उनमें टेक्निक्स उन्हनि खे उनजा वीचार जेके आहिनि नवां आहिनि, नवां छो आहिनि, इन ते वरी करे ॻाल्हाईंदासीं। लेखक कहाणियुनि ते देश जे अॼोके सामाजिक पस मंज़र ऐं राजनीतिअ खे खाणनि में चिटींदड़ बि मञे थो। ॾिसो 80 ऐं 90 में जेके कहाणीकार असांजा आया, उन्हनि जी जेका जनम आहे उहो हिंदुस्तान में थियल आहे। अॼु खां 80 या 90 खां पहिरीं जा जेके लेखक हुआ उन्हनि जो जनम सिंध में थियो, जावा सिंध में हुआ ऐं हिते वॾा थिया, त उन्हनि कहाणियुनि खे उहे लिखिया। 80 या 90 में सिंधी समाज जो जेको हालतूं आहिनि उहे बदिलजी वियूं आहिनि हली, त उन्हनि बदिलियल हालतुनि खे, उन्हनि जे मथां जेको राजनीति जो असरु आयो आहे, जेको समाज जो असरु आहे, उन खे नवनि कहाणीकारनि चिटियो आहे। तंहिंखे ही बिल्कुलु साफ़ु लिखे थो पियो। सिंधी कहाणीअ मां मनोवैज्ञानिक छेद जे आधार ते रचियल कहाणियुनि जे दौर जो ख़तमु थियण जी फ़तवा थो ॾिए, त रचना मां शख़्स यानी किरदार जेका आहिनि मेन जे गुम न हुअण जी ॻाल्हि बि मञे थो। ऐं ॾहाके जी कहाणियुनि जा विषय मशीनी ज़िंदगी, मोनोटॉनी, आइडिया, रिश्तनि जी बदिलियल व्याख्या, राजनीतिक दबाव, दख़ल जे करे टुटंदड़ मानसिक आज़ादी वग़ैरह वग़ैरह आहिनि। लेखक ॾहाके में जिन लेखकनि जी रचनाउनि जो अभ्यास कयो थो ॾिसिजे, तिन जो ज़िक्र बि कयो आहे। से आहिनि विष्णु भाटिया, ईश्वर चंद्र, हरीश वासवाणी, आनंद खेमाणी, परम अभिचंदानी,
हीरो शेवकाणी, मोहनदीप, प्रेम प्रकाश, नंदलाल, ब्रजमोहन, गोवर्धन तनवाणी, नारी पदम, लक्ष्मी खिलनाणी, भगवान अटलाणी, लक्ष्मण बंबाणी, सुंदर अगनाणी, नामदेव ताराचंदाणी, जयंत रेलवाणी, तीर्थ चरणवाणी, नानक मनवाणी, मोतीलाल जोतवाणी, KS बालाणी वग़ैरह। हिननि में कुझु आहिनि जिन जो जनम भली जेको आहे विरहाङे जे आसपास यानी 47-48 में थियो हूंदो, पर उन सॼी ज़िंदगी जेको आहे पंहिंजी जवानी जेका या जेके बचपन ऐं जवानी जो जेको दौरु आहे उहो हिंदुस्तान में ॾिठो। इन करे हिंदुस्तान जे समाज में जेको बदिलियल आहे उन्हनि जे मथां, उन्हनि जी ॿोलीअ जे मथां जेको असरु आहे उहो बि हुनखे चिटो ॾिसणु आयो आहे। अॼु सिंधी कहाणीअ ते लेखक जा वीचार कंहिं दौर या वाद जे दॿाउ में ॾिनल आहिनि। बिल्कुलु हिन तनक़ीदी मज़मून खे पढ़ंदा त तव्हांखे ॾिसंदो त हिन कंहिं तौर जा कंहिं वाद जा हुननि जे मथां प्रगतिशील धारा या नई वीचारधारा जदीद दौर उनजो दबाव आहे जंहिं ते हू लेखक मज़मून लिखे थो पियो। संदसि पेशकश जो तरीक़ो साराह जोॻो आहे जो लेखकनि जी प्रवृत्तीअ लाइ हनुमान ऐं कृष्ण जी हिमत सां मुशाबहत बि कई आहे, जेका मां तव्हांखे पहिरीं ॿुधायसि त ॿिनि ॼणनि सां हुन मुशाबहत कंदे लेखकनि खे लिखियो आहे त हू कीअं कृष्ण ऐं राम जो ऐं हनुमान जो राम दरबार में, रावण जे दरबार में जो हनुमान वञी करे बीह रहे, माना उहा ताक़त हुननि लेखकनि में नाहे। नेचुरली आहे, जेकॾहिं पुराणा लेखक ॼमियल आहिनि उनमें नवां लेखक अची करे बीहंदा त माना उहा उन में ताक़त हुअणु घुरिजे, उन्हनि जे मथां ॿियनि जो असरु न हुअणु घुरिजे, पंहिंजी ॻाल्हि जेका आहे उहा पंहिंजनि अखरनि में ज़ोरदार तरीक़े सां रखणु घुरिजे। इहो हो असांजो तनक़ीद जो 20हों चैप्टर। हाणे असीं हलूं था पिया धीरे धीरे करे असीं ॾाकणु मथे चढ़ंदा था वञूं पिया ऐं पंहिंजी मंज़िल ताईं पहुचण वारा आहियूं। हिन मज़मून जो, हिन किताब जो जेको 21हों मज़मून आहे उहो आहे काज़ी कादर जी शाइरी ऐं उन ते पंहिंजा वीचार पेश कया आहिनि असांजे हीरे ठाकुर साहिबु। हीरो ठाकुर साहिबु ॿुधाए थो त सिंध में समन जे राज जे आख़िरी दौर में काज़ी कादन थियो आहे। कॾहिं काज़ी कादन थियो आहे? जॾहिं समन जो दौरु ख़तमु थी वियो हली, समा ऐं जाम जेके आहिनि उहे उतां जा राजाऊं हुआ, उतां जा नवाब हुआ, उन्हनि जो दौरु ख़तमु थो थिए ऐं काज़ी कादन उन जे टाइम में थिए थो पियो। हिन काज़ी कादन साहिब जा पंहिंजा पहिरीं 7 बैत मिलिया हुआ। हिन पहिरीं काज़ी कादन रुगो 7 बैत जेको हथ में आया, जेके हिंदुस्तान में आयासीं त तंहिंखां पोइ हरियाणा मां संदसि 112 बैत मिलिया। अहिड़ीअ रीति काज़ी कादन जा कुल 119 बैत थिया। 7 पहिरीं मिलिया, 112 पोइ मिलिया, पोइ थिया 119, पर 119 बैत नथा थियनि पिया। पर पहिरीं मिलियल बैतनि में 2 बैत आम आहिनि। अहिड़ी रीति काज़ी कादन जा खलकियल या लिखियल 117 बैत आहिनि। 112 ऐं 7 119 थिया, पर 2 बैत जेके आहिनि 7 में उहे कॉमन आहिनि, यानी कुल मिलाए करे काज़ी कादन जा 117 बैत थियनि था पिया। इन्हनि 117 बैतनि जो अभ्यास करण खां पोइ लेखक इन्हनि जी मुशाबहत सूफ़ी मत खे मञींदड़ शाह अब्दुल लतीफ़, शाह अब्दुल करीम, शाह अल्लाह कादरी, मियाँ शाह इनायत वग़ैरह जी रचनाउनि ऐं काज़ी कादन जो उन्हीअ मथां असर जो बि जाइज़ो वरितो आहे। लेखक काज़ी कादन जी भाषा खे सिंधी भाषा चयो आहे, जेका अरबी ऐं फ़ारसी जे मुहावरे खां आज़ी आहे। ने 1500-1600 जे आसपास जेको आहे काज़ी कादन थिए थो पियो, त उन्हनि जी भाषा जेका आहे उहा सिंधी भाषा आहे। अरबी ऐं फ़ारसी जो असरु 15वीं-16वीं शताब्दी ताईं बि कान थियो आहे, या बिल्कुलु चिटी तरीक़े सां असांखे पहिरीं बि ॾिसणो आयो ऐं हिन मज़मून में बि ॾिसणु थो अचे पियो। छाकाणि त का बि ॻाल्हि चाहे रूहानी हुजे या दुनियावी, मकानी ॿोलीअ में सम्झाई वेंदी त माण्हुनि ते जल्दी असरु कंदी। संदसि ॿोलीअ जे बारे में लेखक जा वीचार आहिनि त ॿोली सराइकी, मुल्तानी ऐं पंजाबीअ खां मुतासिर थियल सिंधी आहे। काज़ी कादन जे एरिया में रहे थो पियो, उते सराइकी ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे, मुल्तानी ॿोली बि ॻाल्हाई वेंदी आहे ऐं उनजे आसपास में पंजाबी आहे। त सिंधीअ ते उनजो असरु जेको आहे सवलाई तरह सां अची सघे थो पियो। हिते हिकु हीरो ठाकुर साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि चई आहे, उहा आहे मकानी भाषा में जो असरु। जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ खे कुझु सम्झाइणो हुजे त उहो उनखे पंहिंजी मातृभाषा में जेकर सम्झाईंदासीं ऐं जेका आम ॿोलचाल जी भाषा आहे उन में सम्झाईंदासीं त हू जल्दी सम्झी वेंदो। हली उनजो हिते पुठि भराई थो करे पियो लेखक हीरो ठाकुर साहिबु। सराइकी या मुल्तानी असरु ॿोलीअ जे व्याकरण करे रूप या जोड़जक ते छायल आहे। ॿोलीअ जी शब्दावली उनखां घणो मुतासिर न थी आहे। संदसि ॿोलीअ मथां जाग्राफ़ाई असर जो बयान बि लेखक जो आहे। काज़ी कादन जी रचनाउनि मथां हिंद जे वैदिक मत जो असरु चिटो थियो आहे त रचनाऊं अरबी फ़ारसीअ जे दायरे खां आहिनि। उनजे ते संस्कृत जे छंद साहित्य जे असर जो बि बयानु कयो आहे। उहो कहिड़ी रीति कयो आहे उन ते अॻियां था हलूं पिया। माना काज़ी कादन जेका शाइरी लिखी आहे उनजो संस्कृत छंद मात्राउनि जो असरु वधीक आहे, अरबी फ़ारसी जो घटि आहे।
संदसि अॼु मौजूदु जुमिले बैत छंद शास्त्र जे दोहा, छंद शास्त्र जा कहिड़ा कहिड़ा आहिनि रूप, उहो आहे दोहा, सोरठो, वॾो दोहो ऐं तनवीरी दोहो। छंदनि में रचड़ आहिनि। बैतनि में 65 दोहा आहिनि, 44 सोरठ आहिनि, 2 वॾा दोहा आहिनि ऐं 1 तनवीरी दोहो आहे, 2 चौपद आहिनि ऐं 1 टिपदो आहे। माना हुननि जेके 117 बैत आहिनि उन्हनि जो पूरो पूरो खाको हिते असांजे साम्हूं पेश कयो आहे। लेखक न रुगो काज़ी कादन जे बैतनि जो पर छंदशास्त्र, सूफ़ी मत, लेखक न रुगो काज़ी कादन जे बैतनि जो पर छंदशास्त्र, सूफ़ी मत ऐं वैदिक मत जो गूढ़ो अभ्यास कयो थो ॾिसिजे, जंहिं करे हू पंहिंजे मुशाबहती तनक़ीदी मक़ाले खे सुहिणनि अखरनि में सुपक ॿोलीअ में पाठकनि साम्हूं पेश करे सघियो आहे। तनक़ीद में जेका हीरे ठाकुर साहिब तनक़ीद लिखी आहे उन में कंहिं वीचार या वाद जी खुशबू न पर सिंधी ॿोलीअ जी सुगंध थी अचे। तनक़ीद खे मां रवायती तनक़ीद जी सिफ़ में रखंदुसि, छो जो लेखक काज़ी कादन जी रचनाउनि जो सैद्धांतिक अभ्यास करे मिसालनि जे रूप में पेश कयो आहे। हीअ आहे हीरे ठाकुर साहिब जो काज़ी कादन ते वीचार या उनजी तनक़ीद, उन्हनि जी रचनाउनि ते तनक़ीद। हाणे असीं अॻियां था हलूं। हिन किताब जो आख़िरी मज़मून आहे जेको असांखे पूरी पंहिंजी मंज़िल ते थो पहुचाए पियो, उहो आहे सिंधी कहाणीअ जी अणपूरी वाक़फ़ियत ऐं लिखियो आहे नामदेव ताराचंदानी साहिब। साहित्य अकादमी पारां छपायल चूंड सिंधी कहाणियुनि जे किताब ते नामदेव ताराचंदाणीअ तिखी तंजी तनक़ीद पेश कई आहे। लेखक किताब जे मुहाग में लिखियल अखरनि जी बि चङी भाली मरमत कई आहे। साहित्य अकादमी हर 20 साले में हिकु रचनाउनि जो चूंड रचनाउनि जो मजमू छपाईंदी आहे, जेको उन्हनि जो रिप्रेजेंटेटिव चइजे जेके लेखक हुआ उन्हनि जो, त उहो ही किताब हिन छपाइबो आहे। उन ते पंहिंजा वीचार लिखिया आहिनि, पर हुन जी जेका भूमिका लिखी आहे उन भूमिका खां ई हिन तनक़ीद करणु शुरू कई आहे। छा थो लिखे, हीअ भूमिका केतिरनि संदर्भ में हवालनि खां कटियल हुअण सबबि पंहिंजी चतुराईअ जो शिकार थींदी साॻी कार उन्हनि सां बि थी सघे थी जे सिंधी कहाणी यात्रा जे पंध खां गैर वाक़िफ़ आहिनि। पेज नंबर 251 ते इहो पंहिंजी भूमिका जे बारे में लिखियो आहे। लेखक जेका किताबु पढ़ियो आहे उन में जेका भूमिका आहे, लेखक कहाणी संग्रह में शामिल रचनाकारनि ते बि शिकायत थो करे त उहे जेके पहिरें संग्रह में शामिल हुआ तिन खे ॿिए संग्रह में जॻह ॾियण सां नवनि लेखकनि, जंहिंमें हुन 1 डज़न खनि लेखकनि जा नाला ॾिना आहिनि, खे अचण खां रोकियो वियो आहे। ॾिसो, हीअ जेको कहाणी संग्रह छपियो आहे उन खां पहिरीं जेको कहाणी संग्रह छपियो हो उन में बि कुझु लेखक हुआ, उन्हनि खे वापसि रिपीट कयो आहे। इन करे उन्हनि ते बि हिन नामदेव ताराचंदानी साहिब तंज कई आहे। इहा लेखक जी सुजाॻी थो ॾेखारे त हुन तनक़ीद करण खां पहिरीं ॿिन्ही संग्रहनि जो अभ्यास करे पंहिंजा वीचार तुज अखरनि में पेश कया आहिनि। यानी पहिरियों वारो संग्रह हुन पढ़ियो आहे ऐं ॿियो संग्रह बि पढ़ियो आहे, ऐं ॿिन्ही संग्रहनि में कहिड़ा कहिड़ा लेखक हुआ उन्हनि जो बि हुन सुठो अभ्यास कयो आहे। संग्रह में शामिल सभिनी रचनाकारनि जी कहाणियुनि ते लेखक पंहिंजा आलमणा रहिया पेश कनि। माना हिकु हिकु कहाणीअ ते हुन बिल्कुलु सुठी तंज कई आहे। जेॾीमहिल पाण असीं मकालो उहो पूरो पढ़ंदासीं नामदेव ताराचंदाणी जो किताब में, त पाण खे लॻंदो हा बराबरि हिकु हिकु कहाणीअ खे हुन गहरे रूप सां पढ़ियो आहे। जंहिं कहाणी संग्रह जे संपादक हरीश वासवाणीअ लाइ लाल पुष्प जे बारे में पेज 18 ते लिखियो आहे। लाल पुष्प हिकु उम्दो कलाकार आहे जेको आत्महत्या खां पोइ जीअरो थियो आहे। हिते लेखक बयानु कयो आहे किन कहाणियुनि तां हथु खणण खां सवाइ कहिड़ी आत्मा हत्या जो हिते इशारो आहे, या ॿी ॻाल्हि आहे त इन क़िस्म जो हथु खणणु एबॉर्शन जो सुख त नथो ॾेई सघे। मां ॾिसो केतिरी हुन तिखी तंज कई आहे त आत्महत्या आहे या एबॉर्शन आहे, त उन ते हिन बिल्कुलु लिखियो आहे। जॾहिं असीं मज़मून पढ़ंदासीं त असांखे वधीक सुठी तरीक़े सां सम्झ में ईंदो। ही कुझु झरे घटि शैलीगत तकलीफ़ूं चई सघजनि थियूं, ऐं हिन तरह जे अभ्यास लाइ हवालनि खां ख़ाली हुअण करे सिंधी कहाणीअ जो चहिरो धुंधलो ॾिसण जो डपु आहे। माना सिंधी कहाणीअ जो जेको असली चढ़ो आहे उहो संपादक असांजे साम्हूं न पेश करे सघियो आहे। उन तरफ़ हू इशारो थो करे। लेखक जूं कहाणियूं संदन रचनाउनि जूं एवज़ियूं आहिनि, तिन ते बि लेखक पंहिंजी तिखी नज़र विझे थो ऐं पंहिंजो बेबाक रायो हिन रीति थो पेश करे। माना हर हिकु कहाणी जेका कहाणी संग्रह में आहे उहा हर हिकु रचनाकार जी चइजे की उहो हुनजी बयानी आहे या हुनजो रिफ्लेक्शन आहे या न आहे, हुनखे रिप्रेजेंटेशन करे थी पई नथी करे। हर हिकु लेखक जी हर रचना जेका आहे बहितरीनु हुजे ईअं नथो थी सघिजे, उहा हुनजे रचनाकार जो बहितरीनु हुअण जो तजुर्बो नथी पेश करे पई। इन लाइ लिखे थो लेखकनि जूं जेके कहाणियूं हिते चूंडियल आहिनि तिन लेखकनि जूं तबकी कहाणियूं ई हरू भरू एवज़ी या बहितर नथियूं लॻनि। मोहन कल्पना जी कहाणीअ ते लेखक जा वीचार
कथा बार में दॿिजी हीअ कहाणी घणो चवण जी गुंजाइश ॻोल्हींदे दर्शन खे मूसाटे थी छॾे। यानी केतिरनि न सुठनि ऐं चइजे कि तुज शब्दनि में थोड़नि अखरनि में चई वियो लेखक मोहन कल्पना जी कहाणी जे बारे में। प्रभा ऐं क्रांति कहाणीअ ते वीचार आहे त कहाणी कला जे वीचार खां पंहिंजे वक़्त में बेनज़ीर रही सघे त बि वीचार जे वीचार खां उहा स्वागत पात्र कीअं थी सघे। प्रभा ऐं क्रांति केसवाणी जी कहाणी आहे, उन ते हिन लिखियो आहे। विधवा जे अकल्याण जी हीअ कहाणी अंधविश्वास जो शिकार थींदे बचे खां जेकर माना कहाणीकार जेको तनक़ीदकार आहे उहो रचनाकार खे लिखे थो पियो कीअं बची सघे हा, उन ते बि पंहिंजा हुन वीचार पेश कया आहिनि। लेखक आख़िर में आलोचक या तनक़ीद कंदड़ जे बारे में पंहिंजा वीचार हिन रीति थो पेश करे। हीरे या कोयले जी न अॼु आलोचना अंगरनि जी नज़ली झटण जी कोशिशि आहे। किथे उहो कुझु जलाए थी वठे त आलोचक जूं आङुरियूं अवल कारियूं कंदी ई रचनाकार ऐं आलोचक इन आग जा सहभागी आहिनि। जेकॾहिं तव्हां कंहिं कहाणीअ ते का तनक़ीद कंदा त कोयलनि जी जेकर सिगरी ॿारींदा त न छो कोयलनि में तव्हां हथु विझंदा त कोयला ॿारींदा त कोन, पर आङुरियूं त कारियूं थींदियूं, हथु त कारो थींदो ई थींदो। इन करे उन ते पंहिंजी हिन तनक़ीद पेश कई आहे। तनक़ीद कंदे लेखक देश ऐं दुनिया जे साहित्य जो अभ्यास त कयो ई आहे, पर रचनाउनि जूं ख़ूबियूं ऐं खामियूं बि हीअ साहिबु सवलनि ऐं सुहिणनि अखरनि में पेश थो करे त सभिनी रचनाकारनि सां हू शख़्सी रूप सां बि परिचित आहे। माना हुनजो इंट्रोडक्शन आहे। तॾहिं त हुन रचनाकार जी रचना प्रक्रिया वीचार ऐं वाद में पंहिंजी टीका पेश कई आहे। हीअ असांजो जेको नामदेव ताराचंदाणी साहिबु हो, उन कहाणीअ जी अणपूरी वाक़फ़ियत जे बारे में असांखे पंहिंजा तनक़ीदी मज़मून पेश कयो आहे। हीअ असांजे किताब जो आख़िरी मज़मून हो जेको मां तव्हांजे साम्हूं पेश कयो। हीअ असांजो पहिरियों किताबु सिविल सर्विसिस जो हिते पूरो थो थिए, जेको किताबु हो असांजो चूंड सिंधी तनक़ीद हरीश वासवाणी साहिब जो संपादित कयल। हीअ उनजो आख़िरी मज़मून हो। आख़िरी मज़मून असीं पढ़ी आया हुआसीं सभई। तव्हां असांजो हीउ वीडियो ॾिसो पिया, तव्हां सभिनीनि जी महिरबानी, सभिनीनि जो भलो थिए। मां अॻियां थो वधां, हिकु क़दम अॻियां थो वधायां त किथे था वधूं पिया अॻियां, छो जो हाणे असांजो कोर्स पूरो थियो हली। कोर्स असांजो जेकॾहिं पूरो थियो हली त असांखे पूरी तरीक़े सां सम्झ में अची वियो हूंदो हली त तनक़ीद छा आहे ऐं तनक़ीद कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़नि कहिड़नि तनक़ीद जा रचनाकार असांजा सिंधीअ जा आहिनि ऐं उन्हनि छा लिखियो आहे। त उन्हनि जे बारे में असां वटि सुवाल जेके UPSC जो सिलेबस आहे उन में कीअं असांजा सुवाल आया आहिनि, उहे कहिड़ा सुवाल आया आहिनि, मां हिकु दफ़ो तव्हांजे साम्हूं पेश थो कयां। 2014 खां वठी 2021 ताईं जेके UPSC जो एग्ज़ाम्स थिया आहिनि उन में जेके सुवाल आहिनि, तनक़ीद जेके सुवाल आहिनि, मां उहे हिते चूंडे करे खणी आयो आहियां तव्हांजे लाइ। त उहे सुवाल ॾिसो। 2014 में कहिड़ो सुवालु आयो आहे? डॉक्टर होचंद गुरबख्शाणीअ खे तनक़ीद जो बानी छो चयो वेंदो आहे? मां पहिरीं ॿुधायो आहियां कि असांजी तनक़ीद जो बानी जेको आहे होचंद गुरबख्शाणी आहे। हाणे इन में सुवालु आयो आहे त हुनखे छो चयो वेंदो आहे, इहो पहिरीं अभ्यास कंदासीं, तंहिंखां पोइ हिन जो सुवाल जो जवाबु लिखंदासीं। 2015 में लिखियलु आहे सिंधी तनक़ीदी विषय ते हरीश वासवाणी जो केतिरो योगदानु आहे, पंहिंजी राय ज़नी कयो। यानी हरीश वासवाणी साहिबु जंहिं पंहिंजो किताबु ही संपादित कयो आहे उनजो केतिरो योगदानु आहे उन ते पंहिंजी राय ॾियणी आहे 2015 में। 2016 में वरी वापसि हरीश वासवाणी साहिबु रिपीट थो थिए पियो। त हरीश वासवाणी साहिबु कीअं थो रिपीट थिए? हरीश वासवाणी जी तनक़ीदी किताबु कविता नई लेख में पंहिंजा कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। कविता व्याख्या ऐं व्याख्या मुमकिन आहे, उहे पंहिंजा वीचार जेके आहिनि उहे हिन में पेश कया अथई। 2017 में तीर्थ बसंत जो वारो आयो आहे ऐं तीर्थ बसंत जे लेख तनक़ीद ते पंहिंजी राय ज़नी कयो। माना तीर्थ बसंत जेको तनक़ीदी लेख लिखियो आहे उन ते पंहिंजा राया पाण खे पेश करणा आहिनि। 2018 में पोपटी हीरानंदाणीअ जे मज़मून सेक्स ऐं सिंधी साहित्य जे मरकज़ी ख़्याल ते तनक़ीद कयो। हीअ 2018 में आयो आहे। ऐं 2019 में आयो आहे कहिड़ो? सुगन आहूजा जो। सुगन आहूजा पंहिंजे मज़मून में सिंधी शाइरीअ में नयूं धाराऊं बयानु कयूं आहिनि, उनजे मज़मून जे आधार ते लिखो। माना सिंधी शाइरी में कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं धाराऊं आयूं आहिनि उन में पाण खे हिन ते लिखिणो आहे। ऐं 2021 तीर्थ बसंत जे तनक़ीदी मज़मून जूं ख़ूबियूं बयानु कयो। तनक़ीदी मज़मून में तीर्थ बसंत जे तनक़ीदी मज़मून में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि उनखे पाण खे हिन में बयानु करिणो आहे।
थोरे में मां थोरी सी हिंट तव्हांखे ॾींदो थो हलां, छो जो तव्हां मुंहिंजा पूरा वीडियो ॾिठा आहिनि तनक़ीद ते ऐं UPSC जो सिलेबस बि ॾिठो आहे। उन सिलेबस मां पाण रुॻो हिकु किताबु पकिड़ो आहे, उहो किताबु पकिड़ो आहे तनक़ीद। उहो तनक़ीद बि असां 22 मज़मून पूरा कयासीं। उन में मूं पंहिंजा राया ॾिना। तव्हां पूरो तनक़ीदी किताबु पढ़ियो हूंदो ऐं हीअ जेके पॉइंट्स तव्हांखे मूं नवां नवां नोट्स ॾिना उहे बि तव्हां पढ़िया हूंदा। उन में हिकु क्वेश्चन था खणूं पिया, असांखे कीअं एडॉप्ट करणु घुरिजे, उनजी थोरी सी मां तव्हांखे रुॻो हिंट थो ॾियां पियो। पूरो त तव्हां पंहिंजनि अखरनि में लिखंदा ई। पोपटी हीरानंदानीअ जे मज़मून सेक्स ऐं सिंधी साहित्य जो मरकज़ी ख़्याल ते तनक़ीद कयो। हाणे हीउ जेको पोपटी हीरानंदानी जो मज़मून असां पढ़ी आयासीं, उन मज़मून जो मरकज़ी ख़्यालु छा आहे? मरकज़ी ख़्यालु हुनजो छा आहे? सेक्स ऐं साहित्य, उहो बि सिंधीअ में। सिंधीअ में सेक्स ते कीअं लिखियो वियो, संस्कृत में कीअं लिखियो वियो, ऐं असांजा जेके सिंधीअ जा साहित्यकार आहिनि उहे सेक्स खे ऐं प्रेम खे कीअं था सम्झनि पिया, उहो हुनजो मरकज़ी ख़्यालु आहे पोपटी हीरानंदाणीअ जो। त जेॾीमहिल असीं सुवाल जो जवाबु लिखंदासीं त उन में लिखंदासीं त पोपटी हीरानंदाणीअ जे मज़मून जो जेको मरकज़ आहे उहो साहित्य में सेक्स खे कीअं प्रेज़ेंट करणु घुरिजे, कीअं लिखणु घुरिजे, उन ते हुन संस्कृत साहित्य सां मुशाबित कई आहे। ऐं सिंधी ऐं हिंदीअ में असांखे कीअं थो अचे पियो, मूल रूप सां सिंधीअ में असांखे सेक्स जी जेका चिट आहे, नारायण श्याम, शेख हयाज़ ऐं ॿियनि लेखकनि कीअं हुनखे चिटो कयो आहे, उन ते हुनजो मरकज़ आहे। ऐं सिंधी साहित्यकारनि ते हुन राय बि ॾिनी आहे, उन्हनि खे सलाह बि ॾिनी आहे त उनखे छा चिटणु घुरिजे ऐं उन जूं हदूं कहिड़ियूं हुअणु घुरिजनि। उन हदुनि ते बि हुन पंहिंजा वीचार पेश कया आहिनि। माना सेक्स जो चिट जेको आहे सिंधी साहित्य में कीअं हुअणु घुरिजे, उन जो मरकज़ जेको आहे हुन मज़मून जो उहो मरकज़ आहे। अहिड़े तरीक़े सां असां हिन क्वेश्चन खे अटेंड कंदासीं। तव्हां बि अटेंड कंदा। जेकॾहिं तव्हां अटेंड करे इन खे लिखी करे मोकिलींदा त असां हिननि खे पंहिंजे कुझु जेके हिन जा विशेषज्ञ आहिनि, जेके स्पेशलिस्ट आहिनि, उन्हनि खे असीं जवाबु मोकिलींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांखे बि उन्हनि जा कुझु ॿुधाए सघूं। जेकॾहिं तव्हां पंहिंजा जवाबु लिखणु चाहियो थो पिया, चाहे अरबीअ में लिखो या देवनागरी में लिखो, त मुंहिंजी ईमेल ID जेका आहे उन ते तव्हां मोकिले सघो था पिया। मुंहिंजी ईमेल ID आहे ESS.bablani@gmail.com। मां वापसि थो चवां पियो, ESS.bablani BABLANI@gmail.com। पंहिंजा जवाबु कॾहिं बि तव्हां लिखी करे मोकिलींदा त असीं एक्सपर्ट्स खां जांच कराए तव्हांखे ईमेल ज़रिए ॿुधाईंदासीं त तव्हां केतिरा नंबर हिन में प्राप्त कया आहिनि। तव्हां हीउ वीडियो ॾिठो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। वरी हिकु विनती कंदुसि त हीउ वीडियो पंहिंजनि दोस्तनि खे, पंहिंजनि माइटनि खे, मिटनि खे बि मोकिलियो ऐं पंहिंजा पंहिंजे कमेंट्स बॉक्स में लिखो त तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो। जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जिए सिंधियत खे चाहण वारा।